ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 22/3/2026। आज मीठा अव्यक्त बाप दादा जो रिवाइज स्कूल्स 7/4/2009। कारण शब्द सां मुक्त रही चलन और चेहरे सां मुक्ति ॾियण वारा मुक्तिदाता ठहो। सेवा जी उमंग उत्साह सां गॾु सदा बेहद जी वैराग वृत्ति में रहो। सेवा जी उमंग उत्साह सां गॾु सदा बेहद जी वैराग्य वृत्ति में रहो। अॼु बाप दादा चारों ओर ॿारनि खे डबल मालिक आहिनि उन हर हिकु ॿार खे ॾिसनि था। हिकु त बाप जे सर्व खज़ाननि जा मालिक, ॿियो स्वराज्य जा मालिक। ॿई मालिक बने हर ॿार खे बाप द्वारा मिलियो आहे। बालक बि ऐं मालिक बि। मुंहिंजो बाबा चयो ऐं बाप बि मुंहिंजो चयो त बालक ऐं मालिक ॿई थी विया न, है न। मुंहिंजो बाबा चयो त बालक, बाप बि मुंहिंजो त मालिक। अॼु ॾाढा ॿार आया आहिनि। हिन वर्ष जो इहो लास्ट टर्न आहे त अॼु बाप दादा हर हिक जो पुरुषार्थ चेक पिया करनि त ॿुधायो छा ॾिठो हूंदो। हर हिकु पाण खां पुछे मुंहिंजो पुरुषार्थ छा आहे। बाप दादा सभी ॿारनि खे ॾिसी ख़ुशि बि थींदा आहिनि, लेकिन हिकु आश बाबा जी आहे। ॿुधायूं उहो छा आहे। बाबा जी आश खे पूरन करिणो आहे न। हिकु ई आश आहे, ॿुधायूं हथ उठायो जो आश पूरन कंदा। ॾाढो सुठो। नंढी सी आश आहे, उहा आहे अॼु खां हिकु शब्द बदिली करो। कहिड़ो शब्द बदिली कंदव जो बार बार हेठि असांखे लाहींदो आहे। उहो शब्द आहे कारण। हिन कारण शब्द खे परिवर्तन करे निवारण शब्द सदा धारण करो। छो जी हाणे तव्हांजी सेवा बि कहिड़ी आहे। विश्व जी आत्माउनि जी सभिनि जी समस्याउनि जो कारण निवारण कंदे ई निर्वाण धाम में हली वेंदा। विश्व जी आत्माउनि जी, है न। बाबा असांखे चवनि था हिन कारण शब्द खे परिवर्तन करे निवारण शब्द धारण करो। छो की हाणे तव्हांजी सेवा बि कहिड़ी आहे। विश्व जे आत्माउनि जी सभिनि जी समस्याउनि जो कारण निवारण करिणो आहे। निवारण करे निर्वाण कंदे ई निर्वाण धाम में वठी वञिणो आहे, है न। तव्हांजी सेवा कहिड़ी आहे। विश्व जी आत्माउनि जी सभिनि जी समस्याउनि जो कारण निवारण कंदे ई निर्वाण धाम में वठी हलणो। हाणे न कंहिंमें बि शो छा कीअं इहे करण जो बि समय न आहे। बसि बिंदी लॻाईंदा वञो। छो की तव्हां सभई मुक्ति दाता आहियो न, त जॾहिं ॿियनि खे बि मुक्ति दिलाइण वारा आहियो त स्वयं बि कारण खे निवारण कंदा, तॾहिं ॿियनि खे मुक्ति दिलाए सघंदा, निर्वाण में भेजे सघंदा। त इहे हिकु शब्द जो अंतर करणु मुश्किल आहे कि सहज। सोचो, मतिलबु जॾहिं असांजो हर कारण मतिलबु हमेशह निवारण स्वरूप रहंदासीं। जॾहिं असां ॿियनि जे कारण जो बि निवारण करे उन्हनि खे मुक्ति दिलाए सघंदासीं, निर्वाण में मोकिले सघंदासीं। त इहे हिकु शब्द जो अंतर करणु मुश्किल आहे कि सहज आहे। अॼु जो बि आहिनि उहे पंहिंजे स्थान ते ॾिसनि था, ॿुधनि था। अॼु जो बि आहिनि उहे जो पंहिंजे स्थान ते ॾिसनि था, ॿुधनि था, उन सभिनि सां बाप दादा हिकु शब्द जो परिवर्तन चाहींदा आहिनि। छो जे कारण ई हेठि लाहींदो आहे न। कारण में त अधु कलाकु रहियो, हाणे निवारण करण जो समय आहे। निवारण ऐं निर्वाण मुक्ति त अॼु बाप खे इहा ॾियण जी हिमत आहे।
आए हिम्मत, कहिड़ी हिम्मत? सभु कारणनि जो निवारण करे उन्हनि खे मुक्तिधाम में मोकिलणु। लास्ट न सभी उमंग उत्साह सां आया आहिनि। बाप दादा हिक हिक खे मुबारक था ॾियनि। सुम्हण जी खाइण जी मुश्किल थी, लेकिन सभु स्नेह सां स्नेह जे प्लेन में तव्हां सभु मधुबन में पहुची वियो न। बाप दादा हर हिक ॿार जो स्नेह ॾिसंदा आहिनि, हर हिक खे पदम गुण दिल जो स्नेह ॾींदा आहिनि न। बाप दादा हर हिक खे स्नेह सां ॾिसंदा आहिनि, हर हिक खे पदम गुण दिल जो स्नेह ॾींदा आहिनि। लेकिन स्नेह में तव्हां छा कंदा आहियो? जंहिंसां स्नेह हूंदो आहे त हुनखे स्नेह जी सौगात बि ॾिबी आहे न। त बाप दादा सौगात में इहे कारण शब्द वठणु चाहींदा आहिनि, त इहे आश बाप दादा जी पूर्ण करणी आहे। पोइ हथ उठायो, हिते ई छॾे करे वञिणो आहे। कारण शब्द हिते गेट सां निकिता त कारण शब्द समाप्त। ग़लती सां अची वियो त बाप खे दी हुई अमानत आहे, बाप खे ॾिनल उहा अमानत आहे न, त अमानत में छा कबो आहे? वापसि वठिबो आहे छा? त सभिनि दृढ़ संकल्प कयो, हथ उठायो, वरी खां पुठियां वारा हथ हिलायो। अॼु शांतिवन में क़रीब एतिरा 1000 भाउ भेण आया आहिनि। उन समय अॼु बि लास्ट न सभु हथ हिलाइनि था। अच्छा, ॾाढो सुठो। छो जी हाणे समय अनुसार तव्हां वटि क्यू लॻंदी, हिन करे कंहिं लाइ क्यू लॻंदी कि असांखे मुक्तिदाता मुक्ति ॾियो, है न। ॾाढे प्रकार जे कारणनि सां माण्हू दुखी आहिनि, हिन कारण, है न। त हर हिकु ॻाल्हि जो सल्यूशन हूंदो आहे। त ॾियण वारा मुक्तिदाता पहिरियों तव्हां इहे हिकु शब्द सां मुक्त ठाहींदा तॾहिं त सभिनि खे मुक्ति ॾेई सघंदव न। बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि हाणे हिन वर्ष जो होमवर्क इहो ई रहियो कि मूंखे मुक्त ठही मुक्ति दिलाइणी आहे। छो जी समस्याऊं दिन प्रतिदिन वधंदियूं आहिनि, त समस्याऊं समाधान रूप में बदिली वञनि। महिनत और समय समस्या मिटाइण में न लॻी वञे, है न। छा तव्हां पंहिंजे भक्तनि जी ॿियो समय जी पुकार ॿुधी न सघंदा आहियो छा? ॿुधाए में नथी रहे त हाणे समय अनुसार छा परिवर्तन करणु आवश्यक आहे। छो जी हाणे हर हिक खे अनुभवी मूर्त ठही कोई न कोई अनुभव कराइण जी आवश्यकता आहे। त बाबा हाणे चाहींदा आहिनि कि तव्हां सभिनि जो चहिरो चलन अहिड़ो स्पष्ट ॾेखारे में ॾिए कि मुक्तिदाता जा ॿार मुक्ति ॾियण वारा आहिनि। तव्हांजे मस्तक सां चमकंदो उहो सितारो अनुभव थिए। हर हिक खे मुक्ति ॾियो। कई प्रकार जी ॻाल्हियूं आहिनि जो आत्माऊं खे ॾाढी परेशान कंदियूं आहिनि। अनेक प्रकार जा दुख आहिनि, है न। त बाबा जी असांखे चवनि था सिर्फ़ु ॿुधाइण सां न, तव्हांजे चहिरे ते चमकंदो सितारो अनुभव करणु। सिर्फ़ु ॿुधाइण सां न, लेकिन चहिरे सां ई अनुभव थिए। छो जी अनुभव नज़दीक में लाहींदो आहे, त इहे अनुभव चहिरे ऐं चलन में ॾेखारे में ॾिए। छो जी सभु माण्हू ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहिनि। जीअं ॾिसो साइंस जे साधन अनुभव कराईंदा आहिनि न। हाणे गर्मी जी सीज़न आहे त गर्मी जो सर्दी जो अनुभव कराईंदा आहिनि। जॾहिं साइंस जे साधन अनुभवी ठाहींदा आहिनि त छा साइलेंस जी पावर शक्ति जो अनुभव न कराए सघंदी आहे? त बाप दादा हाणे ॿारनि सां इहे चाहींदा आहिनि कि अनुभव जी स्थिति में स्थित थी नैननि सां मस्तक सां कोई न कोई शक्ति जो अनुभव करायो, है न। पंहिंजे नैननि सां पंहिंजे
मस्तक सां कोई न कोई शक्ति जो अनुभव कराए, है न। असांजे नैन ऐं असांजे मस्तक ई आत्माउनि खे शक्ति जो अनुभव कराए छॾनि। ॿुधी हुई ॻाल्हि ॿुधण में जे समय सुठी हुई लॻंदी आहे, लेकिन पोइ बि कोई समस्या ईंदी आहे त भुलिजी वेंदा आहिनि। लेकिन अनुभव जीवन ताईं भुलिजंदो न आहे। जॾहिं समस्या ईंदी आहे त चईंदा आहिनि न हुन सां भुलिजी वियासीं। बाप दादा हिकु कारण ॾिठा आहिनि, बाबा हिकु कारण ॾिठनि, रिज़ल्ट बि ॾिठी। हिकु रिज़ल्ट ॾिठी, ॾाढी मुबारक हुजे। कहिड़ी रिज़ल्ट? अॼु सेवा जो उमंग उत्साह सुठो आहे त बाप दादा मुबारक बि ॾींदा आहिनि, सेवा वधाईंदा बि आहिनि, प्लान बि सुठा ठाहींदा आहिनि, रिज़ल्ट बि यथाशक्ति मिलंदी आहे। लेकिन हिकु ॻाल्हि अनुभव कराइण लाइ पंहिंजे में अटेंशन ॾियणो आहे। जी सेवा तव्हांजी हाणे प्रसिद्ध थी वेंदी आहे, ख़ुशी बि थींदी आहे, अॼुकल्ह इंट्रस्ट बि वधंदो वेंदो आहे। हाणे बाक़ी अनुभव कराइण जी विधि छा आहे? उहो उमंग उत्साह सहित जेतिरो उमंग ओतिरो ई समय अनुसार हाणे बेहद जी वैराग्य वृत्ति बि खपे। मतिलबु बल बाबा चवनि था सेवा में बिज़ी रहो। ॾिसो बाबा उन ॾींहुं बि वरदान ॾिनई, साक्षी दृष्टा रहे एक रस तीर लाइ। कल्ह बाबा चई, बाबा वरदान में चए न कि वैराग्य वृत्ति नष्टो मोह ठहे त अचल डोल रहंदो। अॼु बाबा वरी खां चवनि था कि बेहद जी वैराग्य वृत्ति खपे। पुरुषार्थ में कोई समस्या रूप ठहींदो आहे त हुनजो कारण आहे बेहद जी वैराग्य वृत्ति जी कमी। हाणे बेहद जो वैराग्य खपे। बेहद जो वैराग्य सदाकाल हलंदो आहे। अगरि समय ते हूंदो त समय नंबर 1 हली वेंदो, तव्हां नंबर 2 थी वेंदो। समय तव्हांखे वैराग्य दिलाए। बेहद जो वैराग्य सदाकाल हुजणो खपे। हिकु तरफ़ उमंग उत्साह ख़ुशी, ॿियो तरफ़ बेहद जो वैराग्य। मतिलबु हाणे तव्हां उमंग उत्साह ख़ुशी में सेवा था करो, आत्माउनि खे ज्ञान था ॾियो। हाणे बाबा चवनि हलो ख़तमु, स्टॉप, है न। त ईअं बेहद जो वैराग्य सदा न रहण जे कारण बाप दादा ॾिठो आहे कि कारण आहे देह अभिमान। देह शब्द सभु ॻाल्हियुनि में अची वेंदो आहे। जीअं देह जे संबंध, पदार्थ, संस्कार, देह शब्द सभिनि में ईंदो आहे। विशेष देह अभिमान कंहिं ॻाल्हि में ईंदो आहे। जो देही अभिमानी सां देह अभिमान में लाहे वठंदा आहिनि, उहा हाणे बाप दादा चेक कनि कि मूल कारण आहे पुराणा संस्कार। पुराणे संस्कारनि जे कारण ई देह अभिमानी थी वेंदा आहिनि। संस्कार मिटाया आहिनि, लेकिन कोई संस्कार नेचर जे रूप में अञा बि कमु करे वठंदा आहिनि। त हीअं असांखे देह जे पदार्थ, संबंध, वैभव, वस्तु आदि जे लाइ बाबा नथा चवनि। हुन जे कारण असां देह अभिमान में न ईंदा आहियूं। लेकिन बाबा मूल कारण छा ॾिठो? असांजा संस्कारनि जे कारण। जी सम्झो न, कंहिंजा संस्कार हूंदा आहिनि कि कोई कंहिंखे हीअं फालतू डांटे त ॿुधी न सघंदा आहिनि, है न। सम्झो कोई माउ पीउ आहिनि, हू पंहिंजे ॿार खे फालतू डांटनि था, ग़लती उन्हनि जी आहे। त अगरि असांजा संस्कार असां न ॿुधी सघंदा आहियूं कि बेकसूर खे माण्हू हीअं चए थो, उहो रोए थो, हीअं हूअं, है न। त कंहिंजो हूंदो आहे संस्कार दया जो, त उहो हुनखे दया अची वेंदी आहे त फटाफट पोइ वरी पहिरियों त सोचंदो आहे सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए। हे संस्कारनि जे कारण देह अभिमानी थी वेंदो आहे। त संस्कार मिटाया आहिनि, लेकिन कोई न कोई संस्कार नीचे जे रूप में अञा बि कमु करे वठंदो आहे।
जीअं देह अभिमान जी नेचर नेचुरल थी वई आहे, ईअं देही अभिमानी जी नेचर नेचुरल थी वई है न। देही अभिमानी जी नेचर नेचुरल थी वञे। चवंदा आहिनि न असां ख़तमु कयो लेकिन हिकदमि बीज खे ई पसंदि करो, हिन करे समय अचण ते पोइ उहो देह भान जे संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। त हाणे आवश्यकता आहे हिन देह भान जी नेचर खे पावरफुल देही अभिमानी जी शक्ति सां वंश सहित नाश करणु। छो जो ॿार चईंदा आहिनि चाहींदा न आहियूं लेकिन कॾहिं कॾहिं निकिरी वेंदो आहे। छो निकिरंदो आहे? अंश आहे त वंश थी करे निकिरी वठंदो आहे। त हाणे आवश्यकता आहे शक्ति रूप ठहिण जी। आधार आहे पंहिंजे पाण खे चेक करो कि कंहिं बि स्वरूप में अंश मात्र जी पुरानी देह भान जो संस्कार रहियल उहो त न आहे। भई ठीकु आहे, असांजो नेचर आहे ॿियनि जी मदद करण जो, लेकिन कॾहिं कॾहिं न इहे बि रॉयल रूप साम्हूं अची वेंदो। असां त वेंदा आहियूं बि छो जे अंत में त ॾाढो कुझु थियणो आहे। अगरि असांजी नेचर हूंदी भई असां वञी करे उन्हनि जी मदद करूं, किथे किथे न माण्हू फसी वेंदा आहिनि, जिते तव्हांजो मतिलबु बि न आहे उते तव्हां उन्हनि जो भलो करणु हली वेंदव त तव्हां फसी सघंदा आहियो। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे पाण खे चेक करो कि कंहिं बि स्वरूप में अंश मात्र बि पुरानो देह पंहिंजो संस्कार रहियल उहो त न आहे न, ऐं उहो ख़तमु थींदो बेह जी वैराग्य वृत्ति सां। सर्विस ॾिसी ॿुधी बाप दादा ख़ुशि आहिनि, लेकिन हाणे बाबा जी यही चाहना आहे कि जी सर्विस जी फलक झलक हाणे माण्हुनि खे ॾेखारे में ॾींदी आहे, अनुभव थींदो आहे सेवा जो। ईअं बेहद जी वैराग्य वृत्ति जो प्रभाव हुजे, छो जो अॼुकल्ह सेवा द्वारा तव्हांजी प्रशंसा वधंदी आहे, तव्हांजी प्रकृति दासी बि थींदी आहे, अनुभव कंदा आहिनि, साधन बि वधंदा, लेकिन बेहद जी वैराग्य वृत्ति सां साधन ऐं साधना जो बैलेंस रहंदो आहे। जीअं तव्हां माण्हू प्रवृत्ति में रहण वारा खे दृष्टांत ॾींदा आहिनि कि सभु कुझु कंदे कर्म योगी कमल पुष्प समान रहो, ईअं तव्हां सभिनि खे बि सेवा कंदे साधन मिलंदे साधन जो बैलेंस रहंदो। त अॼुकल्ह एडिशन सेवा सां गॾु छा आहे? बेहद जी वैराग्य वृत्ति जी आवश्यकता आहे। हलते फिरते भी माण्हू अनुभव करनि कि विशेष आत्मायूं आहिनि। सिर्फ़ु योग में वेहण जे टाइम न, भाषण करण जे टाइम न, लेकिन हलते फिरते भी तव्हांजे मस्तक सां शांति शक्ति, मस्तक सां शांति शक्ति ख़ुशी जी अनुभूति थिए। छो जी समय प्रति समय हाणे समय बदलंदो वेंदो, त बाप दादा समय प्रति समय इशारो त ॾींदा आहिनि, लेकिन अॼु विशेष बाप दादा हिकु त बेहद जो वैराग्य तरफ़ इशारो था ॾियनि। हिन जे लाइ हाणे पंहिंजे खे चेक करियो करे देही अभिमानी ठहिण में जो देह अभिमान जो विघ्न पवंदो आहे, अनेक प्रकार जो देह अभिमान जो अनुभव आहे, इन जो कारण इन खे परिवर्तन करो। ॿी ॻाल्हि, ॾाढो समय जो बि हाणे सोचो, ॾाढे समय जो अभ्यास खपे, ॾाढे समय जो अभ्यास खपे, ॾाढे समय पुरुषार्थ, ॾाढो समय जो प्रारब्ध। अगर हाणे बहुत काल जो अटेंशन कम ॾींदा त अंत काल में बहुत काल जमा न करे सघंदा, टू लेट जो बोर्ड लॻी वेंदो। हिन करे बाप दादा अॼु 20 वर्ष जे लाइ होमवर्क था ॾियनि। हाणे देह अभिमान सभु समस्याउनि जो कारण ठाहींदो आहे, ऐं पोइ ॿार रमणीक बि आहिनि, त ॿारनि खे
त बाप खे बि दिलासो दिलाईंदा आहिनि कि समय ते ठीकु थी वेंदो। बाप दादा चईंदा आहिनि कि छा समय तव्हांजो टीचर आहे या बाबा तव्हांजो टीचर आहे, है न? त बाबा चवनि था कि समय तव्हांजो टीचर आहे न, इहो सुठो लॻंदो? ॿुधायो, बाबा टीचर आहिनि न असांजा। त बाबा अॼु चवनि था कि बेहद जो वैराग्य वृत्ति धारण करो त अॼु खां ई करिणो। इन करे समय खे तव्हांखे नज़दीक लाइणो आहे। तव्हां समय खे नज़दीक लाइण वारा आहियो या समय तव्हांखे नज़दीक लाहींदो। समय ते रहण वारा न, समय खे टीचर न ठाहियो। त बाप दादा जी बार बार इशारो ॾियनि था कि स्वयं खे चेक करो, बार बार चेक करो, परिवर्तन करो। बहुत काल जे परिवर्तन, बहुत काल जे प्रारब्ध जे अधिकारी ठाहींदा। बहुत काल जो परिवर्तन, बहुत काल जो प्रारब्ध जो अधिकारी ठाहींदा। त कोई ॿार चाहे हाणे ताईं ढिलो ढालो पुरुषार्थी आहे, लेकिन लास्ट नंबर वारा ॿारनि सां बि बाप जो स्नेह आहे। स्नेह आहे तॾहिं त बाप जो ठहिया आहिनि। बाप खे पहचानियो आहे, मुंहिंजो बाबा चईंदा आहियो, लेकिन समय ते न छॾो। समय ईंदो न, असांखे संपूर्णता जो समय समीप लाइणो आहे। बाप दादा विश्व परिवर्तन जे कार्य जे तव्हां सभी साथी आहियो न। अकेलो बाबा कार्य न करे सघंदा आहिनि। ॿारनि जो साथ बि बाप दादा खे खपे। ॾिसो बाबा एॾा वॾा शिव बाबा, पोइ उन्हनि जी एॾी आत्मायूं रेडी जेकी फ़रिश्तो ठही वेठियूं आहिनि, उन्हनि तॾहिं बि विनाश नथो थिए, है न? त तव्हां सोचो कि तव्हां सभु आत्मायूं केॾी इम्पॉर्टेंट आहियो बाप दादा, है न? हाणे त सभु जो निमित्त आत्मायूं हुयूं एॾी सारियूं, आदि जे समय जी सभु फ़रिश्ता ठही रेडी वेठा आहिनि। शिव बाबा त एवर रेडी आहिनि। हुन सां गॾु एॾी सारी आत्मायूं बि फ़रिश्तो ठही वेठियूं आहिनि। अञा ताईं बाबा जो कार्य पूरो न थियो आहे। त बाबा कंहिंजो वेट था करनि? अञा ॿियो केरु रेडी थियण लाइ बाक़ी आहे। त सोचो कि तव्हां सभु निमित आत्मायूं जे सिवाय बाबा स्वर्ग जो गेट, मुक्तिधाम जो गेट बि अञा आत्माउनि जे लाइ नथो खुले, जीवन मुक्तिधाम जो बि गेट नथो खुले। त माण्हू सोचंदा आहिनि कि अरे ॾाढियूं ई बाबा ईअं उहो, लेकिन हाणे ॾिसो कि तव्हां सभिनि जो बि केॾी इम्पॉर्टेंस आहे। जो बाबा तव्हां सभिनि जे लाइ बि अञा ताईं वेट था करनि। त केॾी वॾी ज़िम्मेदारी आहे कि जल्दी जल्दी तयार थी वञो, त जल्दी जल्दी बाक़ी आत्माउनि खे बि मुक्ति मिले ऐं तव्हां जीवन मुक्ति जो पाठ वॼायो, है न? त बाबा चवनि था कि बाप दादा ॿारनि जे सिवाय बाबा बि कुझु बि न करे सघंदा आहिनि। त हिन सोचो बाबा दादियूं ई हुया, लेकिन तव्हां सभु बि इम्पॉर्टेंट आहियो, तॾहिं त बाबा अञा ताईं रुकल आहिनि न। बाबा त चईंदा आहिनि पहिरियों ॿार, अॻियां ॿार। त हाणे अगरि ॿिए वर्ष में अचिणो ई आहे त इहे होमवर्क करे रखिजो। कहिड़ो? कि बेहद जी वैराग्य वृत्ति धारण करो, वरी सेवा करो, खाओ पीओ, मौज करो। हाणे मौज मस्ती सेवा करो था, मस्ती करो था अलौकिक रीति सां। हाणे बाबा चवनि स्टॉप। त बाबा चवनि था कि पहिरियों ॿार, त हाणे अगरि ॿिए वर्ष ईंदा त बाबा चवनि था होमवर्क करे रखंदव, कंदा न हथ उठायो। अच्छा, पुठियां वारा बि हथ था उठाइनि।
इस वक्त संख्या वधी वई आहे त बाप दादा बि बची खे इशारो ॾिनई कि चकर लॻाए करे ॾिसो किथे किथे सुम्ही पिया आहिनि, कीअं कीअं लाइन में भोजन था करनि। लंबी लाइन आहे लेकिन सभिनि जे चहिरे ते ख़ुशी आहे। मधुबन में त आहिनि लेकिन ये ख़ुशी मधुबन में ही छॾे करे न वञिणो आहे, साथ वठी वञिणो आहे। बाप दादा वतन में वेही तव्हां सभिनि जे सुम्हण खाइण जी क्यू जो नज़ारो ॾिसनि पिया। बाप दादा सभु कुझु सुम्हता कीअं सुम्ही पिया आहियो, कीअं खाओ पिया। बाप दादा खे अहिड़े संकल्प ईंदो आहे कि हाणे रजायूं गदेलनि जी बरसाति थी वञे, परंतु इहे बि मौजनि जो मेलो आहे। सुठी रीति सां बाप दादा ॾिठई, जाते बि मिलियो जीअं बि मिलियो सब मेजॉरिटी सुठी तरह सां पास थी। बाबा सर्टिफिकेट भी ॾेई छॾी, पास थी विया, ताली वॼाए। लेकिन ये होमवर्क भुलिजणो न आहे, इन में ताली न वॼाईंदा आहियो। बाप दादा ऐं विशेष ब्रह्मा बाबा हमेशह ॿारनि खे मधुबन जो श्रृंगार चईंदा आहिनि। त तव्हां सभु मधुबन में आया आहियो। बाप दादा भी साकार रूप में एतिरो परिवार ॾिसी ख़ुशि थी वेंदा आहिनि। बाबा जी केॾी वॾी फैमिली आहे, केॾा सारा भाउ भेण आहिनि नंबरवार। बाबा जी अव्यक्त सभा में त सभु नंबरवार वेंदा आहिनि। सहन करणो पियो, लेकिन ये सहन सदा जे लाइ सहन शक्ति वधाईंदो आहे। सभी ख़ुशि आहियो न, तकलीफ़ त न थी। ऐं ॾिसो एॾो परिवार में पाणी बि मिलंदो रहियो। सभिनि पाणी यूज़ कयो, थोरो कमु आहे लेकिन ध्यानु रखिणो पवंदो। परंतु अॼुकल्ह गांव में पाणी पीअण जे लाइ बि न मिलंदो आहे। हिते त तव्हांखे कपिड़ा धोइण लाइ बि पाणी मिली वेंदो आहे। ऐं एतिरो परिवार ॾिसी ख़ुशि बि थींदा आहिनि। सॼे कल्प में बाप दादा खे फ़ख़ुरु आहे कि बाबा जो ही एॾो वॾो परिवार आहे। अच्छा, आज बाप दादा टीचर्स की हिकु विशेष सेवा ते यादि दिलाईंदा आहिनि जो होमवर्क करणो आहे। टीचर्स जे लाइ होमवर्क आहे कि सदा टीचर पंहिंजे के बाप दादा जे सच्चे साथी, समीप साथी, पंहिंजे द्वारा बाप खे प्रत्यक्ष करण वारा। कोई भी तव्हांखे ॾिसे त इन्हनि खे ठाहिण वारो केरु, इन्हनि जो बि बाप शिक्षक सतगुरु केरु, तव्हांखे ॾिसनि न, बाबा खे ॾिसनि। हिन समान में ये 6-7 वर्ष मास जो मिलणो आहे। असां ये होमवर्क करणो आहे। पोइ बाप दादा पुछंदा कि हर हिकु केतिरो % में कयो। ज़्यादा समाचार न पुछंदा, केतिरो % ये होमवर्क कयो। तव्हां न ॾेखाए मिलियो, लेकिन बाबा ॾेखाए मिलियो। हिन में सभु धारणा अची वेंदी। मधुबन वारनि खे बि बाप दादा यादि प्यार त ॾींदा ई आहिनि, लेकिन मधुबन वारनि भी चारों तरफ़ ये सम्झनि कि मधुबन वारा भी चारों तरफ़ जा ये सम्झनि कि मधुबन जो हिकु हिकु रतन विशेष बाप खे प्रत्यक्ष करण जे निमित्त आहे। त सॼो समय मधुबन वारा अहिड़ा मन सां सेवा, करुणा सेवा ऐं सभिनि खे बाप समान ठाहिण जो एग्ज़ाम्पल ठही करे ॾेखारींदव न, है न। सभु मधुबन वारा ॾेखारींदव। जवाब चवनि था मन सां ऐं करुणा में। त मधुबन वारनि खे ये रिज़ल्ट ॾियणी आहे कि बाप समान ठहिण जो नक्शो पंहिंजे में ॾेखारियो असां, है न। यह चेक करणो। टीचर्स खे बि बाबा चवनि था, मधुबन खे बि चवनि था, मधुबन वारनि खे। हर हिकु जे मुख सां निकिरे कि वाह बाबा जा ॿार वाह। ऐं तव्हां सभी छा कंदव? तव्हां सभी पंहिंजे खे नंबरवार न, लेकिन नंबर 1 ठहिण जो एग्ज़ाम्पल ठही करे ॾेखारिणो।
नंबर 1 एग्ज़ाम्पल। नंबरवार ठहिण में मज़ो न आहे, मज़ो न आहे। ठहिणो आहे त नंबरवार ठहिण छा वॾी ॻाल्हि आहे। छो जो सेंटेंस जे जो टीचर्स हूंदियूं आहिनि, मधुबन में जो भाउ भेण हूंदा आहिनि, है न, त उहो छो जो उहो बाबा जो घर हूंदो आहे न, त उतां जे रहण वारा त बाप समान ज़रूरी ठहिणो, है न। घर गृहस्थी में रहण वारनि जे लाइ अलॻि सेवा आहे, लेकिन ख़ासि कर जीअं सम्झो कोई माण्हू मधुबन में अचे त उतां जी जेकी आत्मायूं रहंदियूं आहिनि, अगरि उन्हनि जो चाल चलन व्यवहार ठीकु न आहे त चईंदा न, पोइ त सेंटर ते मधुबन में कीअं ईंदा माण्हू, न। त उतां जे रहण वारनि जे लाइ बाबा छो था चवनि, ताकी हुते त ईंदा आहिनि न माण्हू, वठंदा आहिनि न। घर गृहस्थी में रहण वारा बि ठही सघंदा आहिनि, है न, लेकिन बाबा उन्हनि खे छो था चवनि, छो कि हुते त माण्हू ईंदा ई आहिनि। त बाबा चवनि था कि बाक़ी सभु नंबर 1 एग्ज़ाम्पल ठहिजो। नंबरवार ठहिण छा वॾी ॻाल्हि आहे, त सभी विन ऐं 1 इहे रिज़ल्ट ॿुधाइजो बाबा खे कि असां नंबर 1 भी थिया आहियूं, विन भी थिया आहियूं। अच्छा, सभी तरफ़ से बाप दादा जे दिल तक नशीन, ब्रुकुटी जी तख्त नशीन, भविष्य जी राज तख्त नशीन, भविष्य जी राज तख्त नशीन। अहिड़े बाप दादा जे सिकील अदा पदम गुणा भाग्यशाली ॿारनि खे सदा पंहिंजे नैननि द्वारा रूहानियत जो अनुभव कराइण वारा, सदा पंहिंजे नैननि द्वारा रूहानियत जो अनुभव कराइण वारा, चहिरे द्वारा सदा ख़ुशकिस्मत, है न। असां सभिनि जो चहिरो ॾिसी करे माण्हू चवनि कि केॾा ख़ुशकिस्मत आत्मायूं आहिनि। मन सदा ख़ुशी में नचंदो रहे, कोई बि साम्हूं अचे अनुभव करे कि इन्हनि जहिड़ी ख़ुशी, इन्हनि जहिड़ी ख़ुशी काथे बि न आहे, है न। सभु तव्हांखे ॾिसी अनुभव करनि, छो जो असांखे डायरेक्ट शिव बाबा मिले। शिव बाबा ब्रह्मा मां असांजा माता पिता ठहिया आहिनि, असांखे एॾो सुठो ज्ञान था ॾियनि, एॾी सुठा गुण शक्तियूं बाबा असांखे ॾिनी अथनि। असां उनखे सम्झी करे जीवन में धारण करे हलूं था। हिन कलयुगी दुनिया में भी कमल पुष्प समान थी करे रहूं था, सदा बेफ़िक्र रहूं था, बेगमपुर जा बादशाह थी करे रहूं था। त अहिड़ा ख़ुशि मिज़ाज, ख़ुशकिस्मत मन सां ख़ुशी में नचंदे कोई बि साम्हूं अचे अनुभव करे कि हिननि जहिड़ी ख़ुशी त कंहिंखे बि न आहे, ऐं सबक़ु सिखी करे वञे कि आख़िर हिननि खे एॾो बेफ़िक्र बेगमपुर जो बादशाह, एॾो ख़ुशी जेकी नेचुरल ख़ुशी, है न, कुझु बि न हूंदे हुए बि सभु कुझु आहे, बाबा आहे त सभु कुझु आहे। त इहे सबक़ु सिखी वञनि। ईअं हर बाप जे ॿार पंहिंजे द्वारा बाप खे मुख द्वारा बाप जो परिचय ॾियनि, लेकिन नैननि ऐं चहिरनि द्वारा बाप जो साक्षात्कार कराइनि, पंहिंजे नैननि ऐं चहिरे द्वारा बाप जो साक्षात्कार कराइनि। अहिड़ा चारों ओर जे ॿारनि खे जे बि पत्र मोकिलिया, ईमेल मोकिलिया, सभी बाप दादा वटि पहुची विया। जे समय तव्हां संकल्प कयो उन समय बाप दादा वटि पहुची वेंदा आहिनि, इन करे ॾाढी मुबारक हुजे। देश विदेश जे सभु ॿारनि खे बाप दिल जे स्नेह जो रिस्पॉन्ड ॾियनि था। त चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा पदम गुणा दिल जो दुलार, दिल जो प्यार ॾियनि था, ऐं सभिनि खे नमस्ते बि करनि था। बाप दादा सभिनि खे नमस्ते बि करनि था। अच्छा,
वरदान कर्म कंदे भी कर्म के बंधन से मुक्त रहने वाला सहज योगी स्वतः योगी था। जो महावीर बार हैं उन्हनि खे साकारी दुनिया जी कोई भी आकर्षण पंहिंजी तरफ आकर्षित न करे सकती। वो स्वयं के एक सेकंड में न्यारो बाप जो प्यारो ठाए सकते हैं। डायरेक्शन मिलते ही शरीर सा परे अशरीरी आत्म अभिमानी बंधन मुक्त योग युक्त स्थिति जो अनुभव करने वाला ही सहज योगी है। स्वतः योगी सदा योगी कर्म योगी श्रेष्ठ योगी। वो जरी चाहे जितरो समय चाहे पंहिंजे संकल्प श्वास के एक प्राणेश्वर बाप जी याद में सिद्ध करे सकता है ना। जरी चाहे तॾहिं करे सकता है। स्लोगन आहे हिकिड़ स्थिति जी श्रेष्ठ आसन ते विराजमान रहण यही तपस्वी आत्मा जी निशानी है। हिकिड़ स्थिति मतलब कोई भी कहिड़ो भी सीन हलंदो हुजे साम्हूं सुठो बुरो कुछ भी असांजी आत्मिक स्थिति सदा शांत शुद्ध आनंदमय प्रेममय आत्मिक प्रेममय ज्ञान स्वरूप शक्ति स्वरूप सर्व ज्ञान गुण शक्ति स्वरूप स्थिति रहनी खपे। हिकु स्थिति जीअं न हर ॾिसो असांजो संपूर्ण स्वरूप कहिड़ो आहे फ़रिश्तो। त फ़रिश्ते जो फेस कीअं हूंदो आहे कोई भी दृश्य ॾिसते हुए हमेशा ब्लेसिंग ॾियण वारो है न। या देवी देवता आहियूं बि ॾिसो भले उन्हनि खे उन शक्ति रूप में चईंदा आहियूं विघ्न विनाशक या ये वो त बि उन्हनि जा चेहरा त कीअं लॻंदा आहिनि है न कहिड़ा हिकदमि शांत शुद्ध खुश वारा स्माइली फेस। अव्यक्त इशारो ये निश्चय व स्मृति समृद्धि रखो कि अनेक बार असां बाप जा ठहिया आहियूं माया जी ठहिया आहियूं बाप जा ठहिया आहियूं माया जी ठहिया आहियूं। त हाणे ठहिण छा मुश्किल आहे। छा ये स्मृति स्पष्ट न आहे कि मुझ श्रेष्ठ आत्मा विजयी ठहिण जो पाठ अनेक बार बजायो आहे। अगरि स्मृति स्पष्ट न आहे त हिन सां सिद्ध आहे कि बाप जे अॻियां स्वयं खे स्पष्ट न कयो आहे। असांखे पहिरियों बाबा जे साम्हूं स्वयं खे पूरो स्पष्ट करिणो आहे हाणे जी कंडीशन। पोइ बाबा असांखे पूरो स्पष्ट कंदा कि तव्हां केरु हुयो कल्प कल्प जा तव्हां ही विजयी आत्मा रहिया आहियो ऐं रहंदव। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।